सर बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। दोस्तों अॼु असां सही है। दुरे जी मां आया आहियूं। दुरे जी इलाइक़ो जेको सो कोसड़े में ही कुदरती हिकिड़ो चश्मो आहे जंहिंजो पाणी तमामु गर्म पाणी आहे। जहिड़ो असां माना बाहि ते गरम कयूं था उन खां बि शदीद गर्म आहे। ऐं हीउ पाणी जेको सो तक़रीबन 100-150 एकड़ ज़मीन जेका असां आबाद थो कराए। ही साम्हूं जबल आहे, कुदरती हिकिड़ो चश्मो आहे। ऐं इन जे हवाले सां असां मक़ामी दोस्त असांजो नदीम बारी जो बारिया हितां जो अॻुवाण बि आहे ऐं हितां जो सोशल समाजी वर्कर बि आहे। तमामु एक्टिविटी सुठी आहे। ऐं असांजो करीम बख्श बारी जो सोबे हितां जो तमामु बहितरीनु हिकिड़ो वर्कर आहे, सोशल वर्कर आहे। ऐं साम्हूं असांजो लियाकत बारी जो साहिबु जेको मेमण ॻोठ जो उहो बि असां सां गॾु आयो इंजॉय करणु। ऐं असां जेको हिन इलाइक़े में आहियूं आहियूं असां नदीम बारी जे खां इहो ज़रूरु पुछंदासीं त नदीम भाई हीउ जेको पाणी हिनखे केतिरो अर्सो थियो आहे? पाणी हिनखे तक़रीबन असांजे वॾा खां रवायत आहे त असां जेको वॾो हुओ, अच्छा जी हाँ, जेको वॾो हुओ हिते हिकु 8 साली पई। तंहिंखां पोइ ॿिया माण्हू सभु सिंध ते हिजरत करे हलिया विया। हिन वटि जाण धीअ हिकिड़ी हुई, हा जेको जाण धीअ हुन चयो त हाणे हीअ धीअ कढी मां सिंध ते केॾे वेंदुसि, धारियूं इलाइक़ो ॿाहिरियूं माण्हू। हा पोइ इहो हिते ई वेही रहियो। पोइ हिनखे ख्वाब में आयो त फलाणी जॻह ते पाणी आहे। हिकिड़ी राति बि आयोसि, वरी ॿी राति बि आयोसि। सही। हुन चयो त शैतानी निंड आहे। टी राति बि आयोसि। पोइ हुन सां गॾु हिकिड़ो पुटु बि हुओ। अच्छा पोइ पुट खे वठी विया हिते तक़रीबन हिन जॻह ते आया त हुन निंड में ईअं त किलो लॻल हूंदो। किलो कढूं त पाणी निकितो कोसो। अच्छा पोइ इन खां गरम पाणी कोसो निकितो। हिन असांजे एरिया जो जेको मौज़े जो नालो आहे कोसड़ो, इहो बि हिन पाणी कोसे जे करे मशहूरु आहे। कोसड़ो सही सिंधी में पाण चवंदा आहियूं न कोसड़ो। सही आहे। बाक़ी हीअ असां बारी जान जो आहे तक़रीबन। अच्छा हिन ते घणी ज़मीन अवांजी आबाद थिए थी? तक़रीबन 100-125 एकड़ थिए थी आबादी। 100 एकड़ आबाद थिए थी। हाणे हिन में ॿियूं बि बिरादरियूं आहिनि, रुगो बारी जा बिरादर? न बारी जा बिरादर खाली, सिर्फ़ु बारी जा बिरादर आहिनि। खाली बारी जा बिरादर। अच्छा हीउ जेको जबल साम्हूं जी, हीउ जबल कंहिंजो एरियो आहे, कंहिंजो इलाइक़ो आहे? हीउ कंहिंजो जबल आहे? जबल असां बारी जन जो आहे। अच्छा। तक़रीबन 1000-1200 एकड़ हीअं अॻियां बि वञे थो। अच्छा खाली असां बारी जन जो अञा बि अॻियां आहे जेको ॿियो बेल्ट अचे थो। अच्छा हिन में पंहिंजो छा क़ीमती को अहिड़ो पथर आहे? हिन में क़ीमती आहे तक़रीबन। हिन में जेको तरवेला बि आहे, जेको हिन वक़्तु तक़रीबन 4500-5000 तक वञे थो। टिपी बि आहे जेको 7-8 हज़ार रुपया टन वञे थो। पर हिन वक़्तु ताईं खणो पिया या बंदि पियो आहे? न इहो तक़रीबन गुज़िरियल 10 साल खां भूतानी ख़ानदान जीअं हुकूमत हुई हिन पहाड़ ते क़ाबिज़ थिया। शुरू में त इहो ई चयूं तव्हांखे असां हिसो ॾींदासीं, लेकिन आस्ते आस्ते करे इहो जेको असांजी मालिकी इहा बि कटे छॾियऊं। ज़ोरी ज़बरदस्ती खणंदा हुआ। ऐं हिन इलेक्शन में जेको मीर अली हसन ऐं MPA थी आयो आहे ज़िले हब में, तंहिंखां पोइ मीर जमील अहमद बारी जो जेको तक़रीबन मुसलसल हुनजी जदोजहद 10-12 साल खां भूतानी मुखालिफ़ रहियो आहे। इहो हुनजो मतिलबु सपोर्टर हुओ। सही। पोइ इनजी वजह सां मीर जमील साहिबु दरख़्वास्त ॾिनियूं। इहे जेके गैर क़ानूनी सभु गैर क़ानूनी हिते लीज़ कंहिंजी बि कोन हुई। सही। सभु इहे बंदि थियूं, हाणे बंदि आहिनि। असां पंहिंजी लीज़ लाइ अप्लाई कयो आहे। इंशाल्लाह जल्द असांखे NOC मिलंदी, हिनखे स्टार्ट कंदासीं। माशाल्लाह। अदा असांजो पंहिंजो नदीम बारी साहिबु पंहिंजो सॼी मालूमात ॾिनी। असांजी 100 खां 150 एकड़ ज़मीन आबाद थिए थी। पहाड़ जेको हिन में मार्बल बि आहे, टपी बि आहे, मुख़्तलिफ़ जेको सो पथर क़ीमती 1000 एकड़ जेका असां बारी जा बिरादर जो माना हिकिड़ो मुहागो उन में आहे। ऐं ॿियो नदीम वारे भाउ जेकड़ी ॻाल्हि कई त हीउ जेको वाटर वञे पियो, असीं सरकार खां मुखातिब थी चऊं था त महिरबानी करे हीअ असांखे पकी नाली ॾिनी वञे, जीअं जेको रस्ते में पाणी ज़ाया थिए थो उहो बची वञे। ऐं इन खां वधीक असां हिकिड़ो 30-40 एकड़ ज़मीन जेका असां आबाद थियंदी। ऐं पाणी जो तमामु सफ़र लंबो आहे ऐं उनजे तक़रीबन 15-20 किलोमीटर हितां खां पाणी वञे थो हेठि ज़मीन में। इन वजह सां जेको पकी नाली हूंदी त जेको पाणी रुकी रुकी वञे थो ऐं पाणी खे जेको ज़ाया थिए थो उहो जेको डायरेक्टली बनी वेंदो। ऐं हीउ जेको पीपल पार्टी जे नुमाइंदे अली हसन ज़हरी साहिबु ऐं जमील अहमद बारियो साहिब खां जेको रिक्वेस्ट थो करे, असां उमेद था कयूं इंशाअल्लाह ताला हिननि खे जेको सो पकी नाली बि कराए ॾींदा ऐं हिन जो पाणी बि बची वेंदो। ऐं हिते हिकिड़ो हिननि खे जेको सो पार्क बनाई वञे ऐं जेको हिते माण्हू अचनि इंजॉय कनि। ऐं तमामु हिकिड़ो कुदरती पाणी आहे, ॿाहिरि जा माण्हू ईंदा इंजॉय कंदा, माण्हुनि जो जेको कारोबार जो बि इज़ाफ़ो थींदो ऐं माण्हुनि जो अचणु वञणु थींदो। उन माण्हुनि जा शऊर जे माण्हुनि सां उन सां जो वास्तो थींदो, दावेदारियूं थींदियूं। ऐं हिते हिकिड़ी पार्क बनाई वञे ऐं हिते हिकिड़ी मार्केट बनाई वञे। मां सम्झां त मां बहितरु चवंदो सरकार हिननि खे जेको सो अहिड़ी का बजट रखी फैसिलिटी ॾिए ऐं हिते जो तमामु हिकिड़ो सुठो इंजॉय करण जी जॻह बि, पहाड़ बि, जबल बि। असां वरी बि हुकूमत बलोचिस्तान खे रिक्वेस्ट कंदासीं, अली हसन ज़हरी साहिब खे, जमील अहमद बारी साहिब खे, त हिनखे हिकिड़ो सुठो पार्क बनायो वञे ऐं सुठी नाली ॾिनी वञे ऐं माण्हुनि खे तमामु बहितरु जेको सो रिस्पॉन्स मिलंदो। अस्सलाम वालेकुम।